मुल्क भर की तरह दौड़ में भी जश्न आज़ादी पुरजोर तरीके से मनाई जा रही है। इस हवाले से देखते हैं तालिब हुसैन की इस रिपोर्ट में। नाज़रीन, 14 अगस्त जो ॾींहुं आहे ऐं असांजे लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं असांजे पूरे पाकिस्तान में ख़ुशी जूं लहरूं आहिनि। ऐं हीउ जेको 14 अगस्त जो ॾींहुं आहे, हीउ काज़ी आज़म जी महिनतूं आहिनि, कोशिशूं आहिनि, जंहिंजे करे असांखे पाक मुल्क मिलियो आहे, प्यारो वतन मिलियो आहे। ऐं असांजे हर वतनी खे पंहिंजी ख़ुशी आहे 14 अगस्त जी, असांजे प्यारे मुल्क जी ख़ुशी आहे, असांजो प्यारो पाकिस्तान आहे। ऐं इन खां वधीक तव्हांखे दुकानदारनि खां मौक़ो वठी ॾींदासीं ऐं शहरनि खां वतन खां त कीअं था हिन ॾींहुं भला जश्न ॾियारे खे कीअं था मल्हाइनि। अच्छा, हीउ जेको 14 अगस्त जो ॾींहुं आहे ऐं जेको आज़ादु मुल्क जो असांजो ॾियारो आहे, हिन खे तव्हां कीअं था महसूसु कयो, तव्हां केतिरी ख़ुशी आहे? ऐं ॾाढी ख़ुशी आहे असांखे, पाकिस्तान आयो आहे, पाकिस्तान जी ख़ुशी ॾाढी आहे 14 अगस्त जी। अलाह साईं सभिनि खे पास रखे। साईं, 14 अगस्त जो ॾींहुं आहे, तव्हां हिन खे कीअं था महसूसु कयो, तव्हां केतिरी ख़ुशी आहे? ॾाढी ख़ुशी आहे, फुल ख़ुशी, फुल झंडा बना सभु झंडा खिंगार के